अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, कटियार और भरसां घोट मोहम्मद खान आगरो में हाजी खान भट्टी एसोसिएशन पारां मुफ़्त मेडिकल कैंप लगाई हुई। कैंप में मुख़्तलिफ़ ॻोठनि सां ताल्लुक़ रखंदड़ 1000 खां वधीक मरीज़ जंहिंमें शुगर कार्यकामनि जी टेस्ट कई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर असद जाफ़री मूजिब दिल जी बीमारियुनि में मुब्तला मरीज़नि जी ECG पिणु कई वई। उन मौक़े ते डॉक्टर सलमान अहमद भट्टी ॿुधायो त हुन मुफ़्त मेडिकल कैंप में पेट जी बीमारी, चमड़ी जे मरीज़नि, हेपेटाइटिस जे मरीज़नि जो मुआइनो कयो वियो आहे। उन मौक़े ते जनरल फिजिशियन डॉक्टर अली अकबर नागराज, डॉक्टर भक्त अली सियाल, डॉक्टर सैयद अजीज शाह समेत माहिर डॉक्टरनि पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।